अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको जेको प्रोग्राम आहे उहो जैकोबाद शहर में ख़ासि तौर ते जेको अण ऐलानियल गैस जी लोड शेडिंग वारी सूरत हाल आहे। माण्हुनि जीअं चयो वेंदो आहे त माण्हू मुसीबत में, माण्हू मसइलनि में ऐं ऑफिसर अयाशियुनि में, हिते बि साॻी सूरत हाल नज़र अचे थी। सुई गैस जी लोड शेडिंग जेकॾहिं सरकार पारां ऐलानियल आहे त उन बाबति बि का वाज़िह तौर ते ॻाल्हि न कई वई आहे। जेकॾहिं उहा लोड शेडिंग हितां जी इंतिज़ामिया पारां कई पई वञे या के टेक्निकल उन्हनि खे मसइला आहिनि, उन बाबति बि कंहिं बि तरह सां माण्हुनि खे का ख़बर कोन्हे। पर माण्हुनि जी न सुबुह जो नाश्तो पची सघे थो, न मांझादो थी सघे थो, न वरी राति जी मानी पची सघे थी। बाक़ी जेके कमर्शियल एरियाज़ आहिनि उन्हनि में केतिरनि ई जायुनि ते डायरेक्ट कनेक्शन जे लाइ बि माण्हू धाए रहिया आहिनि। ऐं उन्हनि जो चवणु आहे त कमर्शियल एरियाज़ में बि जेके उहे वालू रखियल आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते, उहे जेकॾहिं को उन्हनि खे उतां जे इंचार्ज खे खीसो सणिबो उनजो करे थो त उते उहो वालू खोले उन्हनि खे प्रेशर पूरो ॾिनो वञे थो। न जेके उनजो खीसो सणिबो नथा करनि त उहे कमर्शियल एरियाज़ वारा बि साॻे ई ॾचे में आहिनि। बेशक जो उन्हनि जी कनेक्शन जी जेका कैटेगरी आहे कमर्शियल वारी आहे, उहा पेमेंट एक्स्ट्रा पेमेंट जेका कमर्शियल हूंदी आहे उहा बि उहे करनि पिया। उन्हनि खे बि सही तरीक़े सां ऑपरेशन न पियो मिले। जैकोबाद में लॻभॻि को 8,5-9,000 कनेक्शन्स आहिनि। उहे समूरे जो समूरा ॼण त माण्हुनि जे लाइ फ़ाइदेमंद न आहिनि। माण्हू उहे गैस कनेक्शन हुजण जे बावजूदि काठियूं ॿारे पंहिंजो खाधो पचाए रहिया आहिनि ऐं सॼे शहरवासी इन सॼे मसइले खे मोड़े रहिया आहिनि। इन हवाले सां असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जैकोबाद सुई सदरन गैस जी ज़ोनल ऑफिस में ऐं हितां हली कोशिशि कंदासीं त हिन ऑफिस जे ज़ोनल मैनेजर साहिब सां ॻाल्हायूं त उहे इन हवाले सां पंहिंजी कहिड़ी राय ॾियनि था। ऐं उन खां अलावा पब्लिक सां ॻाल्हाईंदासीं त वाक़ई उहो गैस जी लोड शेडिंग वारी सूरत हाल आहे या न आहे, जेकॾहिं आहे त केतिरी हद ताणी आहे। कोशिशि कंदासीं त हितां जे कंहिं इंतिज़ामिया सां, ज़ोनल मैनेजर सां या हितां जेके ॿिए बाख़्तियार माण्हू सां ॻाल्हि करे सघिजे। नाज़रीन, हे जैकोबाद सुई सदरन गैस जे ज़ोनल ऑफिस जे ज़ोनल मैनेजर जी ऑफिस आहे, जंहिंखे जेको आहे त अंदरि हली ॾिसंदासीं त ज़ोनल मैनेजर साहब पंहिंजी सीट ते आहिनि या न। बिल्कुलु सीट उन्हनि जी ख़ाली ऑफिस में ज़ोनल मैनेजर जी सीट ख़ाली नज़र अची रही आहे। ख़बर न आहे त ज़ोनल मैनेजर साहब जन किथे गश्त फरमाए रहिया आहिनि ऐं उन्हनि जी कहिड़ी ड्यूटीज़ हुजे थी ऐं उहे किथे हुजनि था, का ख़बर कान्हे। हिन ज़ोनल ऑफिस में ॾिठो वञे त हिते वर्किंग उहा नज़र नथी अचे जेतिरी हिते हिननि जी जेका यूनियन जे हवाले सां इश्तहारी मुहिम नज़र अचे थी, इश्तहार नज़र अचनि था, बैनर्स नज़र अचनि था। सिर्फ़ु उनखे इश्तहारी मुहिम सां दिलचस्पी नज़र अचे थी, वर्किंग वारी सूरत हाल कतई नज़र नथी अचे। माण्हुनि जा मसइला हल केरु कंदो, इहो मूंझारो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जो सीनियर नाइब सदर, पाण ठेकेदार बि आहिनि, शहर मौजूदु शहरवासी बि आहिनि, हाजी अब्दुल सत्तार बिरोही साहब। हाजी साहब, महिरबानी करे इहो ॿुधायो असांखे त गैस इंतिज़ामिया वारनि जो इहो चवणु आहे त गैस प्रेशर इन जे करे बि न आहे, गैस जी लोड शेडिंग इन करे बि आहे त हिकु त लाइनिंग डैमेज आहे ऐं लाइनिंग डैमेज करण जो मुख्य सबबु जेको शहर अंदरि अर्बन ड्रेनेज प्रोग्राम हली रहियो आहे, उनजा नाला खुटिया वञनि था, उनजी लाइनिंग जेका आहे डैमेज कई थी वञे, ज़िले इंतिज़ामिया उन तरफ़ तवजो नथी ॾिए, उहो हिकिड़ो वॾो कारण आहे। तव्हां पाण रोलिंग पार्टी जा सूबे में अॻुवाण बि आहियो, ज़िले जा ठेकेदार बि आहियो, त तव्हां इन्हनि जे इन इल्ज़ाम खे कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम साईं, महिरबानी। हक़ीक़त इहा आहे त इन में त कोई शक न आहे, असां वटि गैस जी लोड शेडिंग माना प्रेशर घटि आहे। इन में आहे बेसिकली दोस्तनि जी जेकी ॻाल्हियूं आहिनि त जेके डेवलपमेंट जो कमु थिए थो उन में जॾहिं खाटी वग़ैरह थिए थी त उन में कुझु लाइनूं असांजी जेके आहिनि डैमेज थियनि थियूं। हक़ीक़त आहे इन में को अहिड़ी ॻाल्हि न आहे त का हक़ीक़त न आहे, छो जो असां वटि हिकिड़ो सिस्टम न आहे। जेकॾहिं का बि डेवलपमेंट थियणु घुरिजे उन महिल जेके बि मुख़्तलिफ़ अदारा आहिनि उनमें पाण में वेही करे कोऑर्डिनेशन करे ॿुधाइनि त बाबा हिते असांजे वाटर सप्लाई जी लाइन आहे, हिते गैस जी लाइन आहे, हिते टेलीफोन जी लाइन आहे, उहा शइ हिते नथी थिए। पोइ जॾहिं घाटी थी वञे थी, किथे कोई फॉल्ट पइजी थो वञे त
पोइ वरी अदारा दाह करनि था, इहा कोऑर्डिनेशन न आहे। हिन वक़्तु मां हिन वक़्तु जंहिं मक़सद जे लाइ आयो आहियां, हिन वक़्तु हिते हिन वक़्तु गैस ऑफिस में बि इन सिलसिले में आयो आहियां। त असां वटि अर्बन ड्रेनेज स्कीम जे सिलसिले में हिकिड़ी जेकी खाटी थिए थी, उन में खाटी थी वई आहे, उते लाइन आहे बाक़ाइदे हेठि, पर उहा लाइन जिथां असांजो नालो ठहंदो उन खां 2 फुट हेठि आहे। पोइ हिननि दोस्तनि चयो साईं हाणे थोरो इन जे बीह करे असां ॾिसूं हुनजे हिन वक़्तु ताईं 4 ॾींहंनि खां वठी उहो कमु मुकमिल तरह सां बंदि आहे। इन्हनि दोस्तनि जे करे त टाइमिंग ॾियनि अची करे फाइनल फ़ैसिलो करनि त असां उन कम खे अॻिते वधायूं। ॿियो सबबु मेन ख़ासि सबबु इहो आहे त हिन जूं अॻियूं जेके लाइना लॻल हुयूं उहे हुयूं स्टील पाइप या लोह जा पाइप आहिनि, उन्हनि जे ज़रिए उहे हिन जा ॻरी विया आहिनि, उन्हनि मां हिननि जी लीकेजिस वधी विया ऐं तंहिं करे हिननि जी जेकी आहे त इहो बि कारण आहे जेको हिननि जो जेको शॉर्टफॉल थिए थो ऐं जेको हिन जो लॉसिस थियनि था उहे वधनि था। इन में इहा शइ बि आहे ऐं उन जे करे प्रेशर बि चवनि था घटि आहे। पर इहो त इन गैस इंतिज़ामिया जो फर्ज़ु आहे त हिननि खे, ऐं हे वरी दोस्त ॻाल्हि बि करनि था त असांखे मेंटेनेंस जे लाइ बि पैसा न आहिनि। मेंटेनेंस जा पैसा मिलणु घुरिजनि, छो जो हेॾो वॾो इन मां इनकम थिए। जेका अर्बन ड्रेनेज प्रोग्राम हली रहियो आहे या जेके शहर अंदरि ॿिया तरक़ियाती मनसूबा शुरू थियनि था, उन में खोटाई कई थी वञे, त उहे वॾो कारण आहिनि उन पाइपलाइन खे। न मां इहा ॻाल्हि त न कई न सही, मां इहा ॻाल्हि कई त किथे किथे हिकु अधु केसिस अहिड़ा थिया आहिनि गैस जे सिलसिले में, हिकु अधु केसिस थिया आहिनि। मां हाणे वक़्तु बि आयो आहियां, मां हिन खे पाण उन शइ जी निशानदेही कई आहे बाबा हे तव्हां DDC जी मीटिंग थिए थी, जॾहिं DDC जी मीटिंग सॾाई वञे थी ज़िले इंतिज़ामिया पारां, त उन में हिन गैस अमलदारनि खे छो नथो सॾायो वञे, उन्हनि खां उहो सॼो डायग्राम छो नथो वरितो वञे, नक्शो छो नथो वरितो वञे, त किथे किथे उनजी लाइनिंग आहे त उतां उहा खोटाई न थिए। मुंहिंजे ख़्याल में DDC जी जेकी मीटिंग थिए थी उन में सभिनी डिपार्टमेंट्स खे घुरायो वञणु घुरिजे। उहो त उन DDC मीटिंग जो हेड जो, छो जो जेकॾहिं कोऑर्डिनेशन हिननि वटि न थींदो, जेके बि डेवलपमेंट जा कमु थियनि था उन्हनि में मुख़्तलिफ़ अदारा, मां सिर्फ़ु गैस जी ॻाल्हि नथो कयां, इन में टेलीफोन जो अदारो बि आहे, इन में वाटर सप्लाई जो बि अदारो आहे, ड्रेनेज जो बि अदारो आहे, जेके ड्रेनेज जूं पुराणियूं लाइनूं आहिनि उन सभु अदारनि, इन्हनि में कोऑर्डिनेशन न थींदो त इहा शइ थींदी न। असां वटि प्रॉपर जेको आहे त तरीक़ेकार नथो थिए, उन में सही नमूने सां उहे सभु अदारा वेही करे हिकिड़े मास्टर प्लान तहत जेकॾहिं उते ॿुधाइनि। हाणे असांखे हिकिड़ी ख़बर अथव बाबा हिन हंधि हिन जी गैस जी पाइप लाइन कोशिशि करनि था, जेके बि ड्रेनेज आहे, असां ख़ासि करे मां ड्रेनेज जे हवाले सां था ॿुधायां, असां उते चेक पॉइंट हणूं था, चेक पॉइंट करियूं था त ॾिसूं था उते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। चेक पॉइंट जे करे ई थी सही ज़ाहिर थी त असां ॿुधायोसीं बाबा हिते तव्हांजी मेन लाइन वञे थी, ॿुधायो तव्हां हिन जो छा हाणे हिनखे कंदव। माना हिन जो मुख्य कारण लैक ऑफ प्लानिंग ऐं लैक ऑफ कोऑर्डिनेशन। बिल्कुलु, हिन में कोई शक न आहे। बिल्कुलु, थैंक यू। महिरबानी साहब तव्हांजी। शहरवासी पीपल्स पार्टी जो ज़िलई अॻवान, उनजो चवणु आहे त जॾहिं DDC जी गॾिजाणी कई वञे, डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कमेटी जी जेका गॾिजाणी थिए थी, त उन में सुई गैस PDCL समेत जेके मुख़्तलिफ़ वास्तेदार इदारा आहिनि उनजी लाइनिंग थियल आहे, उन्हनि खे घुरायो वञे। उहा DDC जो जेको सरबराह हुजे थो, उनजी ज़िमेदारी हुजे थी, जेका उहो पूरी न करे रहियो आहे। इहो बि हिकु वॾो मुख्य कारण आहे लाइनूं डैमेज थियण जो। नाज़रीन, शहर जे कमर्शियल इलाइक़नि खां सवाइ जेके रहाइशी इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि गैस जी बंदिश जे करे जेके तमामु घणा मसइला थियनि था। रध पचाव वारो जेको मामिलो आहे उहो ॾाढो ॾुखियो बणिजी वञे थो। सुबुह जो वक़्त ते स्कूल वेंदड़ ॿारनि खे नाश्तो नथो मिली सघे, मंझंदि जो घर वापसि ईंदड़ जेके घर जा फ़र्द हुजनि था उन्हनि खे मांझांदे जी मानी वक़्त ते नथी मिली सघे। साॻी सूरत राति जो बि थिए थी, पर ख़ासि तौर ते जेको सुबुह जो ॿार आहे स्कूल टाइम ते नथा वञी सघनि, उन्हनि खे नाश्तो नथो मिली सघे, मजबूरनि वालदेन खे पेट बुखियो ऐं पंहिंजे ॿारनि खे मोकिलिणो पवे थो। हीअ जैकबाबाद शहर जी मोची बस्ती ऐं लतीफ़ कॉलोनी वारो इलाइक़ो आहे, उतां जे रहवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं। अदी, तव्हां हिन इलाइक़े जा रहवासी आहियो? जी हा। हिते भला गैस जी बंदिश या लोड शेडिंग रहे थी? जी सर, गैस जी बंदिश तमामु घणी आहे ऐं उन सां असांखे एॾी तकलीफ़ आहे हद को घणी। गैस नाइंसाफ़ी सिर्फ़ु मोची बस्ती सां थी रही आहे। शाम सुबुह जो यानी 4 बजे गैस आहे, बस जीअं ई बस 5 थियनि था त ऑटोमेटिक गैस बंदि थो थी वञे। यानी असां इहो ईअं ई चवंदासीं त हे होॾां नथो थिए, इहो हिते ई किथे कोई जेके पुरअसर माण्हू आहिनि उन जे इलाइक़नि में जेके वाह लॻल आहिनि न, उतां ई असांजे इलाइक़े जो प्रेशर बंदि था करे छॾनि। अगरि गैस बंदि हुजे हा त मुकमल असांखे मिले ई न हा, ठीकु आहे न। तंहिं करे असांखे सुबुह जो 4 बजे उथिणो पए त पोइ बि असां ॿारनि जे लाइ अगरि मानी पचायूं था त उन्हनि जे लाइ चांहि न तयारु नथी थी सघे। तंहिं करे असांजे घर जा जेके माण्हू आहिनि ड्यूटियुनि ते बि
बिना खाधे पीते बिना इनजे अगर ॿार बग़ैर खाधे पीते पेट जे स्कूल वेंदो त उहो तालीम किथे पिराईंदो। अॻे ई सिंध जी तालीम तबाह लॻी पई आहे, पाण ॾिसो था असांजो तमामु घणो मसइलो आहे। इन जे करे असांजे इन कम्यूनिटी वारनि लेडीस ऐं जेंट्स मिली करे असां 3 दफ़ा धरणो कयो आहे मेन रोड ते, कोटा रोड मेन रोड आहे, उते 3 दफ़ा धरणो कयो, पोइ बि ऑफिसरनि खे जूं चक नथी पए। अगरि असांजे इहो ई हाल रहियो ऐं असांजे इलाइक़े में गैस न आयो त असां पंहिंजे धरणे जो जेको आहे न उहो दाइरो वसी कंदासीं ऐं वञी असां हुते ऑफिस ताईं पहुचंदासीं, वॾे ऑफिसरनि ताईं वञी पहुचींदासीं। मतिलबु जेके बिल आहिनि उहे प्रॉपर रेगुलर ओढ़ाई अचनि, बिल हिकदमि ओतिरा ई अचनि था। ऐं बिजली जी तव्हां ॾिसो 3-4 घंटे जी लोड शेडिंग, तक़रीबन 12 घंटा 18 घंटा लोड शेडिंग थिए थी ऐं बिल ओतिरो ई अचे थो। ऐं रीडिंग मीटरनि ते उहा न बीठी आहे, उनको ज़्यादा रीडिंग असांजी अचे थी। ऐं अगरि असां चेक करायूं था त चवनि था बसि जेको आहे जेके चोरी जूं लाइना आहिनि उहे नथा खणनि, तंहिं करे असां तव्हांजे मीटरनि में यूनिट हणूं था। ईअं असां सां छो थो थिए? महिरबानी करे असां इहो ई रिक्वेस्ट कंदासीं असां पंहिंजी कम्यूनिटी जी तरफ़ खां, सभु लेडीज़ जी तरफ़ खां, त असांखे गैस जी सहूलियत ॾिनी वञे। असांखे महिरूम छो थो रखियो वञे? हे तमामु गुरबत सटायल इलाइक़ो आहे। अमा तव्हां हिन इलाइक़े जा रहंदड़? हा बा, भला हिते गैस जो छा मसइलो आहे? ॾाढो ॾुखियो गुज़रान आहे। इहे डींगर खणी काना खणी खला इहे टेपल पुराणा साड़े बि मानी पचाईंदा आहियूं। कोन्हे गैस असुल आहे बि न, वक़्त ते गैस असुल आहे बि न बाबा, न सुबुह जो न मंझंदि जो। हाणे बि तोखे ॾेखारियूं देगड़ियूं कारियूं जो डींगड़ा साड़े उहो चांवर था वधे। अञा का बच्चा बुखा स्कूल खां मोटनि था, रोइनि था। जी शहरवासियुनि खे जेकॾहिं बिजलीअ वारी लोड शेडिंग जे आज़ार खां पोइ जॾहिं गैस वारी लोड शेडिंग बि शिदत अख़्तियार करे वई आहे त उन्हनि जो मुंझारा ऐं मसइला वधी विया आहिनि। अमा तव्हां हिन इलाइक़े जा रहवासी हो, भला हिते गैस जी का लोड शेडिंग आहे छा? हा बा, गैस कोन्हे। सुबुह जो गैस जी कमी आहे, गैस कोन्हे। सुबुह जो ॿार स्कूल रोई रोई ईअं वञनि था, गैस कोन्हे। बेटेमो गैस अचे थो, बेटेमो रात जो बि बेटेमो ॿार रोई रोई सुम्ही था पवनि, गैस कोन्हे। असां असु नाश्ते लाइ कोन्हे। स्कूल ॿार छा ते वञनि? ग़रीब माण्हू तगारी खणनि। उहो असां हाणे बिल निकिरी अचे, बिल पिलायूं जा ॿारनि जो अटो सौदो वठी ॿारनि खे मानी। असां ॾाढा ॾुखिया आहियूं, ग़रीब। मोची बस्ती में ॾाढी बाहि, गैस कोन्हे। बिजली बि आहे त गैस बि आहे। असांखे ॾाढो आज़ार आहे, ॾाढो गैस जे बदिरां असांखे ॾाढो आज़ार आहे। असां तंग थी विया आहियूं। ग़रीब माण्हू हाणे काठियूं वठूं, छेणा वठूं, छेणा खणी कुराड़ियूं वञनि थियूं, थपे अचनि थियूं, उहो असां मानी घणूं था। ॾाढो असांखे तकलीफ़ आहे बा, बिल्कुलु ॾाढी। हिकु ॿी हिन इलाइक़े जी रहवासिण मौजूदु आहे। अमा तव्हांजे इलाइक़े में भला गैस जो को मसइलो आहे? असांखे गैस जो आज़ार आहे, ॾाढो आज़ार आहे गैस जो। न सुबुह जी मानी पचे थी, न चांहि पचे थी, न मंझंदि जो बोर, न का भाॼी, काई शइ न आहे। ग़रीब अचनि था, मर्द वञनि था, धिका खाधियूं, परसो टुकर आहे, कॾहिं खाइनि था, कॾहिं नथा खाइनि। असां मज़ूर वञूं काॾे, बिल बि भरे ॾियूं, असां बिल बि भरे ॾियूं, डबल बिल अचे त उहो बि भरे ॾियूं, गैस बि न आहे। असां सां ज़ुल्म आहे, ज़ाती ज़ुल्म आहे असां सां। बिजली बि न आहे, ज़ाती ज़ुल्म आहे असां सां, मोची बस्ती सां। इलाइक़े वासी दाहें रहिया आहिनि, उन्हनि जे जेके गैस वारी सूरत आहे उनजे लाइ तमामु घणा अहज पैदा करे थी। तव्हांजो छा नालो आहे? मां साबिक़ काउंसलर सदरुद्दीन लाशारी मुंहिंजो नालो आहे। मां हिन मोहल मोची बस्ती रहवासी आहियां ऐं हिन में तक़रीबन 15-20 ॾींहं थिया आहिनि। तक़रीबन महीने जे लॻ 3-4 महीनो आहे। हिन में जेको असां गैस जे लाइ वॾो आज़ार आहे ऐं ख़ासि करे जेको सुबुह जे लाइ जीअं असां स्कूल नंढड़ा जीअं तयारु करे मोकिलींदा आहियूं नंढड़ा ॿारनि खे, उहे बग़ैर नाश्ते ते वञनि था ऐं बग़ैर नेरनि ते। जीअं सुबुह जो 6 बजे हले थो, 15-20 मिंट खां पोइ मुंहिंजे ख़्याल इहो बंदि थी वेंदो त सुबुह जे 11-12 ताईं गैस असां वटि कोन्हे। ऐं जेके मज़ूर आहिनि माले जा रहवासी आहिनि वीचारा, उहे बि बग़ैर नेरनि ते नाश्ते वञनि था। ऐं हिकु 100 रुपए हिकिड़ी बोरी आहे छेणनि जी, उहे वठण ते मजबूर आहिनि वीचारा। हाणे उहे पंहिंजे बचनि जो पेट पालनि या 100 रुपए छेणे जी बोरी वठनि। ऐं उन खां अलावा 12 रुपए खां वठी 20 रुपए ते काठी जो 1 किलो मिले थो। अॼु 50-40 रुपए किलो अटो माण्हू वठण जे लाइ मजबूर आहे त 40 रुपए 20 रुपए किलो इहे काठियूं वठनि या पंहिंजा बचा भरनि। त असां गवर्नमेंट खे इहे इल्तिजा कंदासीं त महिरबानी करे इहो वधि में वधि आज़ार आहे जेको असां गैस जो, इहे गैस जे तवजा ॾियल ऐं ज़िले जे ऑफिसरनि खे, असां पंहिंजे तक जे MNA मीर एजाज़ ख़ान जखरानी खे ऐं तक जे MPA सरदार मोहम्मद मुकीम ख़ान खे असां इल्तिजा ऐं गुज़ारिश करूं था माले मोची बस्ती जे रहवासियुनि खां। ॻोठ मोहब्बत ख़ान जखरानी जंहिंमें लॻे थो, जंहिंमें बूसा प्रेस लॻे थी ऐं हेॾो मोहब्बत ख़ान जखरानी जो ॻोठ लॻे थो, ही माला मोची बस्ती जा रहवासी। असां हे पस गिरदाई में जेको आहे आल टू आल
सभिनी जो इहो हिकिड़ो ई आधार आहे। पहिरियों नंबर जेको आहे त असां गैस जो आधार आहे। उन खां पोइ मां इहो सम्झां थो त असांजी जेका मेन कनेक्शन उतो अचे थी, उन खां पोइ जेको कनेक्शन जो हिकिड़ो कोई वार रखियल आहे, हाजी ॻोठ लक्ष्मी खान बेरोही जो ॻोठ रखियल आहे, उहो अहिड़ो माण्हू वेठल आहे उते कोई जेके नेरनि जे टाइम, मंझंदि जे टाइम ऐं राति जे टाइम ख़ासि करे उहे मानी जे टाइम उहे बंदि करनि था। त असां पंहिंजे नुमाइंदनि खे बि ऐं गवर्नमेंट जे डिस्ट्रिक्ट ऑफिसरनि खे बि असां इहे अल्तजा कयूं था त महिरबानी करे हे ॾिसो था, इहे लेडीज़ आहे ऐं इहो मेन मसइलो लेडीज़ जो आहे, जेंट्स बि न आहे। छो मानी लेडीज़ बचाईंदी, उन में ग़रीब गुरबा बि अथनि। असां वटि तक़रीबन सभु ग़रीब गुरबा 100% ग़रीब गुरबा आहे। मां तव्हांखे पहिरीं बि चयुमि त न हू अफोर्ड करनि था छेड़नि खे वठण जे लाइ, न अफोर्ड करनि था हू हिनखे काठी वठण जे लाइ, ऐं हू माला ग़रीब माण्हू ॿार पढ़ाइनि, छेड़ा वठनि, काठियूं। ऐं उन खां अलावा जेको बिल अचे थो, ये बिल भी तव्हांखे ख़बर आहे त बिल इन टाइम 200 या 400 या 500 उहे ग़रीब पीआरे थो। कोई हिन में कंसेशन त कंदा ई न गैस में ख़ासि करे। ऐं बिजली में किथे मरवत थींदी आहे, पर हिन में का मरवत न आहे। खणी माण्हू 50,000 बकाया जो 60,000 हुजे, 30,000 हुजे, बि इन्हनि में का रिआयत न आहे। उन रिआयत जे बावजूद बि जेको आहे हे बिल गैस ॾियण जे लाइ आज़ार करनि था। ऐं इन्हनि जो इहो बि रीज़न आहे त बाबा गैस चोरी, उन चोरी सां को आवाम बदल न आहे बाबा, को ग़रीब गुरबो बदल न आहे। उहो उन्हनि जो पंहिंजो मसइलो आहे, उहे महिरबानी करे अचनि सर्वे करनि। बाक़ाइदा जेको कनेक्शन लॻियल आहे कंहिं चोरी बाबा कनेक्शन कटनि पंहिंजो, मीटर वारनि खे ग़रीबनि खे त आज़ार न ॾियनि न। ऐं असां पंहिंजे नुमाइंदनि खे वधि में वधि इहे इल्तिजा कंदासीं, घोट मोहब्बत जखण जी तरफ़ां ऐं हिन महिला मोची बस जखण भूसा प्रेस जे तरफ़ां, त महिरबानी करे असांजी इहा गुज़ारिश मननि। ऐं जेके आहिनि इहे गैस ऑफिसर आहिनि, उहे बि असांजा भाइर आहिनि, शहरदारी आहे, वास्तेदारी आहे, असां उन्हनि जे लाइ बि असां वटि इज़त आहे। पर इन्हनि खे इहे महिरबानी करे उन ते ज़ोर रखनि त ईअं असांजे इलाइक़े में असांजी पसगिरदाई जो इहो अज़ाब, गैस जो अज़ाब ख़तमु करनि। महिरबानी, मां महिरबानी। तमामु घणो आज़ार माण्हुनि खे गैस जो, बिजली जो। नीगरी बीठी आहे हिकिड़ी मासूम, इन सां ॻाल्हाईंदासीं। आदि तव्हां स्कूल वेंदा हो? पोइ जॾहिं सुबुह जो स्कूल वेंदा हो त पोइ तव्हांखे नाश्तो मिलंदो आहे, गैस हूंदी आहे? न पोइ कीअं बुखिया वेंदा? जी सुबुह जो छाजे करे नाश्तो न मिलंदो आहे? गैस कोन आहे उनजे करे तव्हां नाश्तो न करे सघंदा आहियो? जी जे पोइ बुखे पेट हलिया वेंदा हो? जी मंझंदि जी बि न हूंदी आहे, गैस न हूंदो आहे तॾहिं करे। मंझंदि जो बि नथी हुजे गैस? न छा आहे न आहे गैस, असां लभे ई नथो। असां ईअं वेठा आहियूं, असांजा ॿार बुखा आहिनि, सॼा ॾींहं वेठा आहिनि, हाणे बि गैस न हूंदो। तीली हणंदासीं न, का शइ बि न हूंदो। मुंहिंजो भाउ माज़ूर, न काठियूं वठे सघे, न बिल खा मखा जो भरे थो, का शइ बि न आहे। असांजा चांह बि नथी चढ़े असांजी। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं भला ॾस पा? बिजली बि महांगी, गैस बि न लभे, पोइ ग़रीब काॾे वञनि। असां हर को खटण जहिड़ो, कमाइण जहिड़ो बि उहो बि पूरा ई नथो करे सघनि। मुंहिंजो भाउ त माज़ूर आहे। भाउ ॾिस, तूं घर वेठो आहे, ॾिस अची मुंहिंजे भाउ जो घर ॾिस, का वसियत न अथसि, बिल भरण जेतिरी न काठे वठण जेतिरी का शइ न अथसि। बचड़ा बुख मरनि था, बुख में मरी विया अथनि बचड़ा। इहे सॼे पाड़े वारनि खे ख़बर आहे। हा भाउ, असां अहिड़ा तंग थिया आहियूं, अलाह जो कसम आहे, असांखे ॾाढी तकलीफ़ आहे, ॾाढी असुल तकलीफ़ आहे गैस जी असुल। सुबुह जो स्कूल वेंदे नाश्तो बि न करे सघनि, उनजी सबबु ख़ासि इहो ई त गैस घर में नथी हुजे। गैस जी कनेक्शन त ज़रूरु आहे, पर उहा बेजा लोड शेडिंग, गैस जी बंदिश उन्हनि खे मसइलो करे छॾियो आहे। हिकु साॻे इलाइक़े जो रहवासी अदा, तव्हांजो छा नालो आहे? मोहम्मद इकरार वीसर साईं मुंहिंजो नालो आहे। मां हिन इलाइक़े में रहां थो ऐं असां सभ खां पहिरियां सिंध टीवी न्यूज़ जा थोराइता आहियूं, जंहिं असांखे कवरेज ॾिनी आहे सुई गैस जे मसइले ते। हीउ सुई गैस जो मसइलो गुज़िरियल काफ़ी महीननि खां हिते पेश पियो अचे ऐं लोड शेडिंग जेका अनशेड्यूल्ड लोड शेडिंग आहे, को ऐलान कोन्हे। जॾहिं त मीडिया जो एॾो फास्टेस्ट टाइम आहे, फास्टेस्ट दौरु आहे, तॾहिं बि को शेड्यूल नथा पधिरो कनि। जेकॾहिं शेड्यूल पधिरो थिए त माण्हू ॾुखियो सुखियो टाइम गुज़ारे वेंदो, 2 घंटा 3 घंटा अॻिते पोइते करे थो सघे खाधे पके जो सामान, पर को शेड्यूल कोन था पधिरो कनि। भला इहो लाॻीतो केतिरे अरसे खां वठी इहो आज़ार आहे? गुज़िरियल 4-5 महीननि खां त तमामु वधी वियो आहे। पहिरियां हो घटि वधि पियो थिए, पर हींअर लगातार तमामु घणो आहे, माना इंटेंसिटी वधी वई आहे हुनजी। भला ॿी जेकॾहिं गैस बंदिश आहे, गैस जी घटि वक़्त ते गैस मौजूदु हुजे थी, त उहो को बिलनि में बि रिलीफ हुजे थो या बिलनि जी साॻी ॻाल्हि आहे? लास्ट 12 महीननि जो जेकॾहिं तव्हां बिलनि जो ग्राफ ॾिसंदव त तव्हांखे तक़रीबन बराबरि मिलंदो। ईअं सम्झो जेकॾहिं हिकिड़े घर जी हाउस होल्ड जी कंज़प्शन 200 यूनिट आहे, त उहा 200 खां 199 बि न थी आहे, उहा 200 खां मथे वई आहे, हेठि कोन थी आहे, जॾहिं त शेड्यूल अञा वधीक आहे हुनजो लोड शेडिंग जो। माना दौरानियो वधियो आहे, गैस जो बिल न घटियो? बिल न आहे घटियो साईं, बिल न आहे घटियो, प्लस में रेट जी जेका आहे उहा अञा हाई कंदा था वञनि।
यूनिट पर यूनिट कास्ट, पर अञा सप्लाई कोन थी मिले यानी। गैस जी लोड शेडिंग जो वक़्तु त वधियो आहे, पर गैस जे बिलनि में जेका रेगुलर बिल अचनि था उन्हनि में का घटिताई कोन्हे। ॾींहों ॾींहुं बिल वधनि था ऐं गैस जी वरी जेका मौजूदगी वारो टाइम वक़्तु हुजे थो उहो घटिजे थो, जंहिंजे करे माण्हू मसइलनि जो शिकार आहिनि। हिकिड़ो हिन इलाइक़े वासी ॿियो इलाइक़े वासी मौजूदु आहे। तव्हांजो छा नालो आहे? आइशारादु साईं, हाजी शारादुल आशारी साईं। वॾो आज़ार आहे गैस जो। हिते ॿार बच्चा जेके सुबुह तक़रीबन 4 बजे उथनि था गैस जे लाइ, मानी जे लाइ, टिकी जे लाइ सॼो ॾींहुं। हाणे तव्हां हली ॾिसो घरनि में चुल्हा काठियूं बरनि थियूं साईं। असांखे एॾो आज़ार आहे, असां सुभाणे बि धरणो हणंदासीं इंशाअल्लाह। ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं, बिल्कुलु हणंदासीं। ॿार नंढा वठी वेंदासीं, धरणो हणंदासीं। वॾो आज़ार आहे असां वटि, वॾो आज़ार असां वटि। इहो न आहे बिल तव्हां ॾिसो, हाणे मां बिल खणी ईंदा 3-3 हज़ार हिकु महीने में बिल आहे। ग़रीब मिस्किन हर को गला गॾु हलाए थो, हर को मज़ूरी करे थो, को 300 में 200 मज़ूरी करनि था। एॾो आज़ार गैस असांखे ॾिनो आहे, तमामु असांखे वॾो आज़ार आहे साईं। तक 6-7 महीनो हुतो वाल बंदि करनि था, हुतो वाल बंदि करे हलिया वञनि था, हुन ओॾे हुन ॻोठनि खे हिन खे गैस ॾियनि था। हिते गैस न आहे, असां वटि एॾो गैस जो आज़ार आहे असांखे तमामु। बिल हाणे तव्हां ॾिसो 3-3 हज़ार बिल आहे, 4-4 हज़ार असां हुन महिल पेमेंट करे बिल अचूं था। गैस वारनि जी पसंदि नापसंदि जे बुनियाद ते बि गैस ॾिनी वञे थी, जा हिन इलाइक़े खे ॾियणी आहे, हिन खे घटि ॾियणी आहे? बिल्कुलु बिल्कुलु ॾियनि था। अड़े ॻोठ आहे, चवनि था हिकिड़ो असां ॿुधो आहे हुन ॻोठ खे, हुननि चयो आहे त बाबा अलाए कहिड़ो ॻोठ आहे, लक्ष्मी ॻोठ खे फुल गैस आहे, परियों अलाए कहिड़ो खोसे जो ॻोठ आहे हुनखे फुल गैस आहे। गैस ग़रीब मिस्किन कोई लिखिरे नथो हितां जो, हुननि खे आज़ार ॾियनि था साईं गैस ऑफिस वारा। बिल्कुलु हे तक़रीबन 6-7 महीनो आहे साईं, इहो ई आज़ार आहे। असां धरणा बि आहिनि, कोई गवर्नमेंट कंहिं बि न ॿुधो आहे, सुई गैस वारनि कंहिं बि न ॿुधो आहे। हिते काई ग़रीब जी तव्हां कोई नथो ॿुधे। सुभाणे असां धरणो हणंदासीं ऑफिस जे अॻियां, बिल्कुलु रोड ब्लॉक कंदासीं, बिल्कुलु कंदासीं साईं। वॾो असांखे आज़ार आहे बिल्कुलु गैस जो। ग़रीब मिस्किन माण्हू काॾे वञनि साईं? बिल पंहिंजी मर्ज़ी सां मोकिलनि था। मां हिकिड़ो मज़दूर माण्हू आहियां, मां बाक़ाइदा बिल पियारींदड़ हुयुमि। मां जेतिरो बि बिल ईंदो हुयो मां पियारंदो हूंदुमि। पोइ इन्हनि छा तरीक़ो कयो आहे, को अलाह ॼाणे बक़ाया यूनिट रखंदा विया। जॾहिं इन्हनि मीटर मटायो असांखे इतला कोन कयूं त बाबा तव्हांखे असां नओं मीटर हणी ॾींदासीं। असां ड्यूटी वारा माण्हू, कमकार वारा माण्हू, असांजे औरतुनि हुननि खे चयो त बाबा असांजो मीटर छो था मटायो, तव्हांखे नओं हणी ॾींदासीं। नओं मीटर सही लॻी वियो। उन खां बाद असां जेके बिल ईंदा रहिया भरदा रहियासीं। हिकु हंधि ते 45,000 मां ॾे मोकिलियमि। मां मिस्किन माण्हू 45,000 काॾो ॾियां, जेकी मुंहिंजी पघार आहे 5,000। मां वियो ऑफिस उते, पाण ऐं मुंहिंजो सौट गॾु वियाऊं, उते कंप्लेंट कई आहे साईं तव्हां हाणे बक़ाया यूनिटनि। बाबा बक़ाया यूनिट छो रहंदा आहिया आहिनि, छाजे लाइ रहंदा आहिया आहिनि? इहो तव्हांजो फर्ज़ु आहे न, असांजो फर्ज़ु त न आहे। मुलाज़िम तनख़्वाह छाजी वठनि था? उन खां बावजूदि असां जेको आहे बिल, पोइ उन खां पोइ असांजो बिल न आयो आहे। हाणे हिन महीने में आयो आहे मां 1,90,000। मां काॾो 1,90,000 कढां? 1,90,000 मां बिल आयो आहे घर जो। अंदाज़ो हणो तव्हां, हेॾो असां सां नाजाइज़ी, हेॾो ज़ुल्म। घर जो बिल आहे, को मां वटि फैक्ट्री न आहे, मां वटि होटल न आहे। इहो असां सां ज़ुल्म आहे साईं। बंदिश जो आज़ार जुदा बेजा, बंदिश जो गैस असां वटि न आहे। मानी टिकी असांजी काठियुनि ते थिए थी, पोइ बि एॾो बिल। मिस्किन माण्हू दाहे रहिया आहिनि वीचारनि जो। 2 वेलनि जी मानी पचाइण जे लाइ गैस कोन थी ॾिनी वञे, 2-2 लख जो बिल मोकिलियो वञे थो। जेकॾहिं रोज़ ॾिहाड़ी कमाए खाइण वारा माण्हू जंहिंजे घरनि में सिर्फ़ु हिकु चुल्हो गैस जो लॻल हुजे, उहे 2-2 लख बिल किथां भरींदा? हिकु ॿियो हिन इलाइक़े वासी मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। चाचा, तव्हांजे हिन इलाइक़े में, हिन माले में गैस हले थी घर? न, कोई गैस न आहे। इहो गैस वाल उतो बंदि आहे, फाटक वटूं कोई न आहे। न हितां वाल रखे फाटक केॾे हुणे पट के हाजी लखमीर जे घोर तो खुदा बेहतर ॼाणे। हो वाल बंदि आहे, गैस कोन्हे। अच्छा सॼो ॾींहुं कयूं मज़ूरी, उहो काॾे वञूं, बिल काॾो ॾियूं? 20,000 25,000 गैस आहे कोन। ऐं उन ॻाल्हि खे सोचो त इहो बिल त आयो, गैस ॾिनोसीं छा जो इहो बिल कढियोसीं? इहे जेके लिखण अचनि था बि बसि ईअं ॾिसी जा धुके ते हणी था वञनि। ऐं वॾो आज़ार आहे हिन पाड़े जेका, एॾो आज़ार आहे गैस जो जंहिंजी हद न आहे। ख़ुदा जो कसम आहे, हाणे मां काठियो 120 रुपए जी वठियो आहे 10 किलो 2 वेला। हाणे कमाया मां 300 रुपयो, मां काॾे वञा? बाजे कर त वहे लाल। इहा महिरबानी करे असांखे गैस जी बरामद करनि। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि, मोची बस्ती
लतीफ़ कॉलोनी भूसा प्रेस वारो इलाइक़ो ही समूरे जे समूरा हिन इलाइक़नि जा माण्हू दाही रहिया आहिनि त उन्हनि के 2 वेलनि जी मानी पचाइण जे लाइ त गैस नथी ॾिनी वञे, बाक़ी बिल लखनि जा मोकिलिया वञनि था। जेके ॾिहाड़ी कमाइण वारा माण्हू इहे लखनि जा बिल कीअं भरे सघंदा, पोरियत माण्हू उहे लखनि जा बिल कीअं भरे सघंदा जेकॾहिं उन्हनि घरनि में हिकु सिंगल गैस जो चुल्हो लॻल आहे, जंहिंमें बि वक़्ताई थी गैस कोन्हे, त पोइ एॾा बिल छो ऐं गैस जी एॾी बंदिश छो। हलंदासीं कंहिं ॿिए इलाइक़े में, उन इलाइक़े जे रहवासियुनि खां मालूम कंदासीं त उन्हनि सां गैस जी सूरत हाल कहिड़ी आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस जी बंदिश वारी सूरत हाल तमामु सख़्तु तरीन बणिजी वई आहे, जंहिंजे करे रोज़मर्रा जी ज़िंदगी तमामु घणो मुतासिर थिए थी। सुबुह जो सवेर स्कूल वेंदड़ ॿार तोणी पंहिंजे रोज़गार ऐं ड्यूटियुनि ते वेंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे सुबुह जो नेरण बि नसीब कोन थी थिए ऐं उहे पेट बुखिया हलिया था वञनि। ऐं जॾहिं मांझांदे जे लाइ बि घर वापसि अचनि था त गैस जी साॻी सूरत हाल आहे। कमर्शियल इलाइक़नि में बि गैस जी तमामु घणी किल्लत आहे। साॻी तरह सां जेके रहाइशी इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि साॻी सूरत हाल आहे। बाक़ी माण्हुनि पारां दायो पियो वञे त मनपसंदि इलाइक़नि में, मनपसंदि घिटियुनि में जेके वालू रखियल आहिनि उहे खोलिया पिया वञनि त जीअं उन्हनि मनपसंदि इलाइक़नि खे गैस जो प्रेशर पूरो ॾेई सघिजे, बाक़ी इलाइक़ा भल भोगीन। साॻी सूरत हाल जे हवाले सां जैकबाबाद जी ही शहर जे विच वारो इलाइक़ो सराफा यूनियन अॻुवाण मौजूदु आहे हाजी मोहम्मद यूसुफ, उन खां मालूम कंदासीं त उहे इन सूरत हाल खे कीअं था ॾिसनि। हाजी साहब महिरबानी करे इहो ॿुधायो त गैस सुई गैस जी भला जेका बंदिश आहे उहा उनजी सूरत हाल कीअं आहे, वाक़ई किल्लत आहे, उहा लोड शेडिंग आहे या सिर्फ़ु इहा अफ़वाह आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं मुंहिंजा गैस जेको आहे जैकबाबाद शहर जे लाइ सफ़ा अणलप थी वई आहे। माण्हू जेके आहिनि काठियूं भरण ते मजबूर थी विया आहिनि। ख़ासि करे असांजा जेके बाज़ार वारा इलाइक़ा आहिनि, बाज़ार वारे इलाइक़नि में जेके घिटियूं आहिनि, हीअ जेको आहे हीअ असां हितां भरिसां गैस लॻल आहे। 4 दफ़ा गैस वारा आया आहिनि त गैस हिते हिन घिटी में पूरी घिटी में गैस कोन्हे। जेको आहे शर्म अचणु घुरिजे जेको आहे हितां जे एक्सियन गैस वारे खे जेको आहे जेको चए थो पियो त जेको मां जैकबाबाद शहर वारनि खे गैस ॾियां थो पियो, सुबुह जो उथी गैस न आहे, मंझंदि जे मानी जे टाइम गैस न आहे, राति जेको आहे राति जी मानी जे टाइम गैस न आहे। वावेला करे करे थकी पिया आहियूं ऐं हाणे असां हिननि खे जेको आहे वार्निंग ॾियूं था पिया। मां जनरल सेक्रेटरी चैम्बर ऑफ कॉमर्स जी हैसियत सां हितां जी गैस इंतिज़ामिया ऐं जेको हितां जा जेके बि गैस जा अमलदार आहिनि हिननि खे वार्निंग ॾियां थो पियो त बिराए महिरबानी तव्हां गैस जो जेको पंहिंजो जेको आहे रवैयो दुरुस्त कयो ऐं शहरनि सां पंहिंजो रवैयो जेको आहे सुठो रखो ऐं गैस जेको आहे शहरनि खे फ़राहम कयो। अगरि तव्हां गैस फ़राहम न कई त असां मजबूरनि जेको आहे रोडनि ते ईंदासीं ऐं तव्हांजो जेको आहे घेराव कंदासीं ऐं तव्हां जेको आहे जेके बदमाशी लाथी वेठा हो, हथराज़ू लोड शेडिंग कयूं वेठा हो, इन जे ख़िलाफ़ु जेको आहे सरापा एहतिजाज थींदासीं ऐं जेको आहे रोडनि ते अची करे इन जो घेराव कंदासीं इंशाअल्लाह। गैस बिल्कुलु कोन्हे। जेको आहे सुबुह जो ॿार उथनि था बुखे पेट जेको आहे स्कूल वञनि था पिया, मंझंदि जो अचनि था पिया। असां मजबूरनि जेको आहे होटलनि तां मानियूं घुराए करे ॿारनि खे खारायूं था पिया। शर्म अचणु घुरिजे हितां जी गैस इंतिज़ामिया खे। जेको आहे मां सिंध टीवी जे तवसत सां जेको आहे हितां जी गैस इंतिज़ामिया ऐं जेको आहे सिंध लेवल जी गैस जेको आहे जेके बि जेके गैस जा वॾा आहिनि अमलदार आहिनि उन्हनि खे जेको आहे शार्ट नोटिस ते जेको आहे इहो चवां थो पियो त जैकबाबाद जी गैस जेको आहे जैकबाबाद जेको आहे गैस फ़राहम कई वञे जैकबाबाद जे शहरनि खे ऐं पंहिंजे MNA मीर एजाज़ ख़ान खे बि जेको आहे तव्हां सिंध टीवी जे तवसत सां जेको आहे अपील कयां थो पियो त पूरे जैकबाबाद शहर में गैस अणलप आहे। हर मोहल्ले, हर पाड़े, हर घिटी किथे बि गैस कोन्हे। जिते बि हिन जा पंहिंजा जेके हिन जा जेका मुलाज़िम आहिनि त उते को उनखे गैस को ॾियनि था, बाक़ी किथे बि गैस कोन्हे। हीउ पंहिंजो रवैयो दुरुस्त कनि। अगरि हे रवैयो दुरुस्त न कंदा त शहरी जेको आहे रोडनि ते ईंदा ऐं इंशाअल्लाह ताला जेको आहे हिन खां ज़बरदस्ती बि असां गैस वठंदासीं। जेको आहे गैस जा जेके बिल आहिनि उहे बराबरि ओढ़ाई अचनि। गैस जा बिल जेके आहिनि हीअ जेको आहे गैस हिकु त हिन वटि मीटर रीडर ईंदा आहिनि जेके गैस ॾिसनि। जेको आहे हथु ठोकिया जेको आहे बिल मोकिलनि था पिया। बिल भरे भरे जेको आहे गैस हले 100 रुपए जी गैस नथी हले त 2000 जो बिल कढनि था पिया। जेको आहे बिल्कुलु नाजाइज़ी आहे। जैकबाबाद शहरनि सां बिल्कुलु ज़्यादती आहे। को बि आवाज़ु उथारण वारो न आहे। जेको आहे अलाह असांखे हिमत ॾींदो इंशाअल्लाह ताला। जेको जल्दी असां गॾिजाणी रखंदासीं शहरनि जी ऐं जेको आहे हितां जी जेको आहे सियासी जमायतनि जी ऐं इन जे ख़िलाफ़ु जेको आहे इंशाअल्लाह ताला रोडनि ते असां ईंदासीं। जेको आहे इंशाअल्लाह जी तव्हां जैकबाबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रहवासियुनि जूं दाहूं ॿुधियूं त उन्हनि खे गैस जी बंदिश तमामु घणो परेशान करे छॾियो आहे। जैकबाबाद शहर में 1985 में जॾहिं मोहम्मद ख़ान जोनेजो जे वक़्त में हिते गैस सप्लाई जी पाइप लाइन विछाई वई हुई ऐं उन खां पोइ हिन गैस पाइप लाइन जी कॾहिं बि का मरमत कोन थी आहे।
ऐं हिते ॿियो जेको सूरत हाल आहे जैकबाबाद में मुख़्तलिफ़ जेके अख़्तियारियूं आहिनि ड्रेनेज स्कीम जा नाला खोटजनि था त उहे बि गैस पाइपलाइन खे मुतासिर करनि था ऐं उन खां अलावा जेका PTCL वारे जेके उन्हनि जी कनेक्शन्स आहिनि उनखे बि मुतासिर करनि था। DDC जूं गॾिजाणी थियनि थियूं डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कमेटी जी जॾहिं का मीटिंग थिए थी त उते इन्हनि अख़्तियारनि खे सॾायो नथो वञे, उन सां का कोऑर्डिनेशन न आहे, का मुशावरत न आहे, शहर जे कारोबारी माण्हुनि खे नथो सॾायो वञे, शहर जे मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर्स जेका आहिनि उनखे नथो सॾायो वञे, जंहिंजे करे बि उहे मसइला पैदा थियनि था। जैकबाबाद शहर खां अलावा जैकबाबाद शहर जी हीअ सुई गैस जी ज़ोनल ऑफिस आहे जंहिंमें न सिर्फ़ु जैकबाबाद शहर पर कंदकोट, जैकबाबाद, ठुल, गड़ी खेरो, ओसा मोहम्मदारा इलाइक़ा बि हिन ज़ोनल ऑफिस सां वास्तो रखनि था। सभ खां पहिरियों त हिन ज़ोनल ऑफिस जेका रीजनल ऑफिस लाड़काणे में आहे हिन ऑफिस खे रीजनल ऑफिस जो दर्जो ॾेई करे माण्हुनि जे आंजनि खे नज़र में रखियो वञे, जेके माण्हुनि खे आंज आहिनि। ठुल तालके में जॾहिं नज़र विझे थी त उते तक़रीबन 80% कनेक्शन डायरेक्ट आहिनि जेके सुई गैस अख़्तियारनि जी मर्ज़ी खां सवा नथा थी सघनि। उन में अख़्तियारनि जो ज़रूरु को मफ़ाद हुजे थो जंहिंजे करे उहे डायरेक्ट हली रहिया आहिनि ऐं उहे लाइन लासिस जेके आहिनि उहे बि बिल पेयर जेके आहिनि उन्हनि जे मथां उनजो बर्डन विझो वञे थो। ऐं हिते जैकबाबाद जो जेको TPS आहे मेन वालू आहे उतां ई उन्हनि खे पंहिंजे सूरत हाल जाचणु खपे त आख़िर ही सूरत हाल छो आहे। हितां जा शहरी रोडनि ते निकिरी एहतिजाज बि करनि था ऐं हितां जा शहरी उन्हनि खे जेकॾहिं बिजली न मिले, गैस न मिले, ड्रेनेज न मिले, पीअण जो पाणी न मिले, इस्पताल में दवाऊं न मिलनि, तालीम न मिले, अमन अमान न मिले त उहे शहरी आख़िर काॾे वञनि। ही शहरी परेशान थी रोडनि ते निकिरण जे लाइ मजबूर थी रहिया आहिनि, उहे दाहे रहिया आहिनि त उन्हनि खे अहिड़ा आंज न ॾिना वञनि जो मजबूर थी रोडनि ते निकिरी अचनि। हिन मसइले खे नज़र में रखंदे वफ़ाक़ी सरकार खे हिन तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे, वफ़ाक़ी नुमाइंदनि खे हिन तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे ऐं हीउ मसइलो तकिड़े उपाउ तहत हल कराए वञे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।